ही नंढड़ो आहे ऐं बी सेक्शन मेड़ थाणे ते मौजूदु आहे। मेड़ पुलिस खे ही हथ आयो आहे। हिन जे लाइ सुबुह बि असां पोस्ट रखी हुईसीं जंहिंमें लिखियो वियो हुयो त मेड़ जी कंहिं कॉलोनी जो आहे, मगर हींअर ॿुधाए थो त हीउ मेड़ जी कॉलोनी जो न आहे ऐं बाईपास ते हिन खे मुख़्तलिफ़ माण्हुनि 10-15 ॾींहंनि खां बि ॾिठो आहे। उनखां अलावा SHO जेको हिते आयो आहे मंज़ूर मस्तोई, उन जो बि चवणु आहे त हीउ छोकिरो मूंखे कुझु टाइम अॻु में ककड़ में बि मिलियो हुयो त हिन जा माइट हुया कैन शाह जा, उहे मूंखां वापसि वठी विया। वरी कुझु टाइम खां पोइ हीउ ख़ुदाबाद में बि मूंखे मिलियो, उते बि हीउ वारसनि जे हवाले हिन खे कयो आहे। थी सघे हीउ माउ पीउ जे घरां भॼी थो अचे ऐं थी सघे हिन जा मिट माइट कैन शाह में हुजनि। हीअ वीडियो असां हिन जी वठूं था। कैन शाह जा जेके हिन जा माइट आहिनि, अगरि हीअ वीडियो उन्हनि ताईं पहुचे थी त हिन जी वारसी कनि। ऐं हीउ ॿुधाए थो त आउं शीधी ॻोठ जो आहियां, हैदराबाद शीधी ॻोठ जो, ऐं हिन जो पीउ जेको चवे थो छोकिरे मुताबिक़ त उहो कराची में कंहिं माल जे वाड़े ते कमु आहे थो। हीउ छोकिरो वधीक हिन खां पाण खां पुछूं था। अब नालो पुट तुंहिंजो छा आहे? वाजिद। पीउ जो नालो? साजिद। ज़ात? चांडियो। किथां जो आहे? किथां जो आहे? हैदराबाद। कहिड़ो ॻोठ? शीधी ॻोठ। तुंहिंजो पीउ छा कंदो आहे? वाड़े जो कमु। उहो किथे कंदो आहे? कराची में। तुंहिंजो वॾो भाउ आहे? उनजो नालो छा आहे? अच्छा, तुंहिंजा माइट खैरपुर नाथन शाह में आहिनि? उहे केरु आहिनि? उहे बि चांडिया आहिनि। उहे छा थियनि तुंहिंजा? हा, चाचा। चाचा ऐं मामा। उहे खैरपुर शहर में आहिनि या ओस पास में आहिनि? उन्हनि जा नाला? उन्हनि जा नाला बि यादि न अथई? अच्छा, पोइ तूं हाणे कॾहिं खां घरां निकिरी आयो आहे? 15 ॾींहं। 15 ॾींहं किथे रहियल हुए? होटल ते। पोइ मानी तोखे केरु ॾींदो हुयो? दोस्त। उहो केरु आहे दोस्त? उहो बि चांडियो आहे। राति कंहिं वटि सुम्हंदो हुए? राति उन वटि। उहो तुंहिंजो माइट थिए दोस्त थिए? उन जे घर में सुम्हंदो हुए? ओताक में सुम्हंदो हुए। अच्छा, हाणे तूं घर वञणु चाहीं थो? नाज़रीन, ही नंढड़ो आहे जंहिंजो मौक़िफ़ तव्हांजे अॻियां रखियो आहे। हीउ शीधी ॻोठ जो ॿुधाए थो ऐं हिन जो पीउ कराची में वाड़े ते कमु थो करे ऐं हींअर ही मेड़ जे बी सेक्शन थाणे ते मौजूदु आहे। अगरि हिन जी वीडियो केरु बि ॾिसे थो, हिन जो मिट माइट रिश्तेदार, त हिननि जे वारसनि ताईं इतला कनि त हीउ जीअं नंढड़ो उन्हनि ताईं पहुचे ऐं उन वारस जेके आहिनि उहे अची हिन जी वारसी कनि।